अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु अवां खे क़ुरान पाक जो हिकु सचो वाक़ियो ॿुधाईंदुसि। पूरो वाक़ियो ज़रूर ॿुधजो, लाइक भी कजो, कमेंट्स भी कजो ऐं शेयर भी ज़रूर कजो ऐं मुंहिंजे हिन चैनल खे शेख शकील अतारी खे ज़रूर ब ज़रूर सब्सक्राइब कजो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे आसमान ते खणाइण खां पोइ यहूदियुनि साज़िशूं कयूं, बज़ाहिर पाण अलैहिस्सलाम खे फांसी ते चढ़ायो। हाणे छा थियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा जेके अल्लाह खे हिकु मञीदा हुया ऐं ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो नबी अलैहिस्सलाम मञीदा हुया ऐं शिरक न कंदा हुया, टिन खुदा जा क़ाइल न हुया। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुट न मञीदा हुया, बल्कि अल्लाह खे वहदहू ला शरीक मञीदा हुया। उन्हनि मुस्लमाननि खे यहूदियुनि वेस बदिलाए वर्गलाइण शुरू कयो ऐं आहिस्ते आहिस्ते उहे माण्हू बुत परस्ती जे तरफ़ माइल थियण लॻा। वॾा वॾा उन्हनि बुत बणाए रखिया हुया, उहे माण्हू उन्हनि जी पूॼा कंदा हुया। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकु शहर जंहिंजो नालो उफसोस हुयो, उन जो हिकु बादशाह जंहिंजो नालो दकियानूस हुयो। उहो जॾहिं बादशाह थियो त उहो बि मुर्तद याने काफ़िर हुयो, बुतनि खे पूॼींदो हुयो। उन माण्हुनि खे क़तल करणु शुरू कयो। जेको उन जी ॻाल्हि मञीदो हुयो उनखे छॾींदो हुयो ऐं जेको न मञीदो हुयो उनखे शहीद करे छॾींदो हुयो। हाणे इहो हुन बदतमीज़ जो तूफ़ान मचायो हुयो। उन जी दरबार में कुझु नौजवाननि खे आंदो वियो ऐं ख़बर ही पई त ही माण्हू अल्लाह वहदहू ला शरीक खे मञीदा आहिनि ऐं ईसा अलैहिस्सलाम जे दीन ते ईमान रखनि था। छो त ज़ाहिर आहे उन वक़्तु दीन ईसवी इहो हुयो। असांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी न आया हुया, अञा तमामु अरसो बाक़ी हुयो। उन्हनि खे चयो त तव्हां बुतनि खे पूॼो, मुंहिंजी ॻाल्हि मञो। उन नौजवाननि साफ़ इनकार कयो, चयो त असां तुंहिंजी ॻाल्हि न मञीदासीं, असां इन्हनि बुतनि खे सजदो न कंदासीं, इन्हनि जी पूॼा न कंदासीं, भली असांखे तूं कुझु बि कर। उहो बादशाह वॾो ज़ालिम हुयो। उन चयो ठीकु आहे, मां तव्हां सां सुभाणे मिलंदुसि। जॾहिं दरबार लॻो त ही नौजवान लिकंदे लिकंदे पंहिंजे घरनि खां निकिता ऐं घर वारनि खे बि न ॿुधायो, छो त हुननि जा वालदेन बि काफ़िर थी चुका हुया ऐं ही वॾे सुठे जिस्म जा मालिक हुया, सुठी सेहत वारा, सुठी शिकिलुनि ऐं सूरतुनि वारा हुया। उहे शहर जे ॿाहिरां हिकु हिकु करे हिकु जॻह ते जमा थिया ऐं उन्हनि हिकु तदबीर सोची त असां बादशाह सां मुक़ाबिलो करे कोन सघंदासीं, छो न असां लिकी वञूं ऐं लिकी करे पंहिंजो ईमान बचायूं। अल्लाह करे जल्द ई इन जी हुकूमत वञे त पोइ असां ॾिसंदासीं त सुठो नेक रहमदिल हुकुमरान आयो त वापसि शहर हलिया वेंदासीं। इन नियत सां उहे जबल जे तरफ़ हलण लॻा। रस्ते में हिकु धोबी उन्हनि खे मिलियो। उन जॾहिं ॾिठो त 7-8 नौजवान वॾी ख़ूबसूरत शिकिलुनि वारा नूरानी चेहरा हिकु तरफ़ वञी रहिया आहिनि, उहो समझी वियो। उन चयो ज़रूर उहे बादशाह खां लिकण वञी रहिया आहिनि। वेझो वियो। जॾहिं गुफ्तगू थी त ख़बर पई त उहो धोबी बि इन अक़ीदे जो क़ाइल हुयो। इहो बि बादशाह खां बेज़ार हुयो ऐं चाहींदो हुयो त कहिड़ी तरह बि इन मां जान छुटी पवे। पोइ उन चयो, हलो यार, मां बि तव्हां सां गॾु हलां थो। उन धोबी जे पोयां उन जो कुतो बि हुयो। उहो जॾहिं पोयां अचण लॻो, उन्हनि पाण में चयो त ही कुतो असां सां रहंदो ऐं कुते खे भौंकण जी आदत आहे। जॾहिं भौंकंदो त असांजो राज़ खुली वेंदो। त उन्हनि कुते खे भॼाइण चाहियो त कुते अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कयो, या अल्लाह, मूंखे ज़बान अता फरमा। अल्लाह पाक कुते खे ज़बान अता फरमाई। कुतो ज़बान हाल सां चवण लॻो, मूंखे तव्हां मारियो न, तव्हांखे इहो ई ख़ौफ़ आहे त मां भौंकंदुसि। मां वाइदो थो कयां त मां भौंकंदुसि न, मां तव्हां सां गॾु रहंदुसि। बसि मां इहो ई चाहियां थो त तव्हां सां गॾु रहां। ख़ुदा जे वास्ते मूंखे पाण खां जुदा न कयो। जॾहिं उन्हनि कुते जी इन गुफ़्तगू खे ॿुधो त चयो, चङो, तूं बि असां सां हल। हाणे ही माण्हू हिकु गार में वञी लिकिया। उहो वॾो गार हुयो ऐं वॾे गार खे कहफ चयो वेंदो आहे ऐं उहे ई हुया असहाबे कहफ, जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक में 15 सीपारे में आहे। सूरे कहफ उन जे नाले सां आहे, उन गार जे नाले सां आहे। 15 सीपारे खां शुरू, 16 सीपारे में ख़तम आहे। इहा वॾी फज़ीलत वारी सूरत आहे। उनखे जॾहिं को तिलावत कंदो आहे त अल्लाह जा फ़रिश्ता इन तिलावत खे ॿुधण लाइ आसमान खां लहंदा आहिनि। अल्लाह असांखे बि इन जी तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन।
हाणे ही माण्हू उन में लिकी विया। 7 असहाब कफ, 8 उन्हनि जो कुतो। हाणे बादशाह खे जासूसनि ख़बर ॾिनी त असां कुझु नौजवाननि खे हिन तरफ़ वेंदे ॾिठो आहे। उन ग़ुलामनि खे मोकिलियो ऐं पाण बि आयो ऐं अची करे ॾिठो त उहे सुम्हिया पिया आहिनि। त उन चयो हाणे ही इते ई सुम्हिया पिया हूंदा। हीअं कयो जो गार जे मुंहं ते हिकु भित बणाए गार खे बंदि कयो। हाणे ही गार में ई रहंदा, गार मां न निकिरी सघंदा ऐं गार हिननि जी क़बर बणिजी वेंदो। ऐं ईअं उन्हनि खे मज़ो ईंदो जो इन्हनि मुंहिंजी मुखालिफ़त कई, पर उहो भुलिजी वियो हुयो। उनखे ख़बर न हुई त उन्हनि मुंहिंजी मुखालिफ़त अल्लाह जी इताअत ऐं फरमान बरदारी में कई। अलगरज भित बणाई वई। जॾहिं ही वापसि आयो त उन जी दरबार में या उते जबल जे भरिसां रहण वारे हिकु शख़्स जेको मोमिन हुयो, ईमान वारो हुयो, पर ही बि पंहिंजी ईमान खे लिकाए वेठो हो। उन इन सॼे वाक़े खे हिकु तख़्ती ते लिखियो, शहर जो नालो, बादशाह जो नालो, उन्हनि 7 असहाबनि जा नाला ऐं उन जे कुते जो ज़िक्र ऐं तारीख़ सन वग़ैरह लिखी करे उन हिकु कापी ॿी बि बणाई। 2 तख़्तियूं उन्हनि ते इहो लिखाए करे हिकु तख़्ती भित जी जड़ में दफ़न करे छॾी ऐं ॿी तख़्ती उन बादशाह जे खज़ाने में कंहिं बि तरीक़े सां रखाई। हाणे अल्लाह जो शान ॾिसो, वक़्तु गुज़रंदो रहियो, गुज़रंदो रहियो, गुज़रंदो रहियो। असहाब कफ सुम्हिया पिया आहिनि एसि ताईं जो बादशाह जी हुकूमत ख़तम थी वई। बादशाहियूं आयूं वयूं, आयूं वयूं, 309 साल थियो। हाणे हिकु नेक दिल बादशाह जी हुकूमत उन शहर ते थी। उहो ईसा अलैहिस्सलाम जे मञण वारो हुयो। उन बुतनि खे भञी छॾियो, शहर जे दरवाज़नि ते दीनी ॻाल्हियूं लिखाए छॾियूं ऐं अल्लाह ऐं उन जे नबी ईसा अलैहिस्सलाम जा अहकामात लिखाया ऐं हर तरफ़ सुठो माहौल बणिजी वियो। लेकिन उन जी बादशाही में कुझु माण्हू अहिड़ा पैदा थी विया जेके क़यामत जो इनकार कनि पिया ऐं चवनि पिया असां क़यामत खे नथा मञूं, मरण खां पोइ भला बानो कीअं उथंदो। ऐं को चवंदो हुयो त ठीकु आहे असां ही तस्लीम कयूं था त मरण खां पोइ अज़ाब थींदो, पर जिस्म ते न थींदो, रूह ते थींदो। को चवंदो हुयो जिस्म ते थींदो, रूह ते न थींदो। ईअं ज़िद वारा अक़ीदा माण्हू जा थी विया। ख़ासि करे क़यामत जे अक़ीदे में उहे माण्हू शको शोबे में थी विया ऐं चवण लॻा असां क़यामत खे नथा मञूं। हाणे ही नेक दिल बादशाह अल्लाह खां रोई रोई दुआऊं घुरंदो हुयो त या अल्लाह, मां हिननि खे नथो समझाए सघां, तूं को पंहिंजी कुदरत सां अहिड़ो करिश्मो ॾेखार त जीअं उन्हनि माण्हुनि खे क़यामत ते यकीन अची वञे ऐं उन्हनि जो ईमान बची वञे। क़यामत ते ईमान रखणु ज़रूरी आहे। जेको इन ॻाल्हि जो इनकारी आहे उन जो ईमान ख़तम थी वञे थो। हाणे अल्लाह जो शान ॾिसो, उहो बादशाह रोई रोई दुआऊं घुरे थो। हेॾे 309 सालनि जो अरसो गुज़री वियो। असहाब कफ सुम्हिया पिया आहिनि। हाणे हिकु बकरार बकरियूं चराईंदो उते आयो। हूअं त केतिरा ई दफ़ा गार जे भरिसां गुज़रियो हुयो, पर अॼु उनखे ॻाल्हि यादि आई त यार, इन गार जे अॻियां हिकु भित ठहियल आहे, छो न मां इन भित खे किराए छॾियां। हीअ पत्थर जी भित ठहियल आहे, उनखे किरायां थो। आंधारी तूफ़ान वग़ैरह ईंदा रहनि था, मां आहियां, बकरियूं आहिनि, सभु इन जे अंदरि आराम सां रहंदासीं ऐं उन्हनि खां बि बची वेंदासीं। हाणे उन भित किराइण शुरू कई। किराईंदे किराईंदे एसि ताईं जो सॼी भित किराए छॾी। जॾहिं भित ड्राथी त ॾिठो त अंदरि 7 नौजवान ऐं हिकु कुतो सुम्हिया पिया आहिनि। उन जॾहिं ॾिठो त हैबत तारी थी वई, छो त आहे ई ड्रिजण जी ॻाल्हि त गार जे अंदरां इंसानी जिस्म ऐं कुते जो जिस्म ज़ाहिर थिए ऐं उहो बि बिल्कुलु सही ऐं सलामत। ही न त ढांचा बणिया पिया आहिनि, ईअं जीअं सुम्हिया पिया आहिनि। हाणे उहो त पोएं पेर भॻो। हेॾे जॾहिं ताज़ी हवा उन्हनि खे लॻी त उन्हनि जी अखि खुली पई ऐं हिक ॿिए खां पुछण लॻा असां केतिरो वक़्तु सुम्हिया पिया हुयासीं। त हिकु चए थो त 1 ॾींहुं सुम्हिया हूंदासीं या हिन खां ज़्यादा। सभिनी जी इहा ई राय बीठी। बहरहाल उन्हनि पंहिंजे हिकु साथी जंहिंजो नालो यमिली खा हुयो, उनखे पैसा ॾिना ऐं चयो त तव्हां शहर में वञो, बाज़ार मां खाधो वठी अचो ऐं संभाले वञो, मतां तव्हांखे को सुञाणे वञे। बादशाह जी माण्हुनि सुञातो त असां मुसीबत में पइजी वेंदासीं। हाणे उहो पैसा वठी हलियो। जॾहिं जबल खां हेठि लथो त परे खां शहर खे ॾिठो त हैरान थी वियो त ही त उहो ई शहर आहे। अञा वधीक वेझो पहुतो त वधीक हैरत में पइजी वियो त दरवाज़े ते अल्लाह
ऐं उन जे रसूल ईसा अलैहिस्सलाम जूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। उन चयो त वाह, हिक रात में एतिरी तब्दीली जो बादशाह जेको बुत परस्त हुयो उहो ईमान वारो थी वियो। जॾहिं शहर में दाख़िल थियो, हाणे ॾिसी रहियो हुयो दर ऐं दीवार में थोरी तब्दीली आहे, पर शिकिलियूं उहे न आहिनि। त हाणे ही हैरत में पइजी वियो त हिक रात में शिकिलियूं बि माण्हुनि जूं तब्दील थी वियूं। हर तरफ़ माण्हू खुलेआम कलमो पढ़ी रहिया आहिनि, हर तरफ़ ईसा अलैहिस्सलाम जा फज़ाइल बयान थी रहिया आहिनि, इंजील शरीफ जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। पहिरियों अहिड़ियूं ॻाल्हियूं त छा ईसा अलैहिस्सलाम जो नालो वठण बि गुनाह सम्झियो वेंदो हुयो, जेको नालो वठंदो हुयो उनखे मारे छॾे वेंदो हुयो। ही वॾी हैरत में पइजी वियो, सोचे रहियो हुयो मां काथे आयो आहियां। हाणे ही हिकु होटल वारे वटि पहुतो ऐं उनखे चवण लॻो मूंखे खाधो ॾे। उन खाधो ॾिनो, उन पैसा खीसे मां कढी उन जे हथ ते रखिया। उन होटल वारे पैसनि खे ॾिठो त चवण लॻो तूं केरु आहीं? उन चयो मुंहिंजो नालो ही आहे। काथां आयो आहीं? उन चयो जबल जे पोयां गार आहे, उतां आयो आहियां। ॿियो केरु तोसां गॾु आहे? उन चयो मूंसां ॿिया बि आहिनि। उन चयो त ही पैसा हलण वारा न आहिनि, हाणे त इन्हनि पैसनि जी हालत बंदि थी वई आहे। उन चयो असां कल्ह ई हितां विया आहियूं, हिक ॾींहं में पैसा हलण बंदि थी विया, ही कीअं थी वियो? उन ॿुधो त चयो त ही त का ॿी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। उन भरिसां वारे दुकानदारनि खे घुरायो, मशवरो कयो। उन्हनि चयो लॻे थो त हिन खे को पुराणो खज़ानो हथ आयो आहे ऐं ही असांखे ॿुधाइण नथो चाहे, ख़ाली ॻाल्हि थो ठाहे। शहर जे कोटवाल वटि वठी विया, उन बि पूरो इंटरव्यू वरितो ऐं सभु कुझु पुछियो। उन सभिनी जा नाला ॿुधाया, फिलाणे जो ही नालो, फिलाणे जो ही नालो, उन जे वालिद जो ही नालो, उहो फिलाणे महले में रहे थो, उन जे वालिद जो ही नालो, उहो फिलाणे महले में रहे थो। उन्हनि चयो त तूं महला त सही ॿुधाई थो, घर त सही ॿुधाई थो, पर हिननि नालनि वारा माण्हू हिते कोन था रहनि। ही असांखे इहो सम्झ में नथो अचे त तूं चवीं थो त असां कल्ह ई हितां विया आहियूं, ही कीअं थी सघे थो? उन चयो बिल्कुलु असां कल्ह ई विया आहियूं ऐं हिन नाले जो बादशाह जंहिं असां ते ज़ुल्म कयो उहो असांखे हीअं हीअं चए पियो त तव्हां बुतनि खे सजदो कयो। हो तव्हांजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? भला बुतनि खे सजदो केरु कंदो? हिक ॾींहं में एतिरी तब्दीली कीअं थी सघे थी? उन चयो त इहो त मां बि सोचियां थो त कल्ह त असां हितां विया आहियूं। हाणे इहा ॻाल्हि बादशाह वटि पहुती। बादशाह जे साम्हूं जॾहिं ॻाल्हि आई, उन सभु कुझु ॿुधो, सभिनी जा नाला पुछिया। उन जी दरबार में हिकु शख़्स तख़्ती खणी बादशाह खे ॾिनी। उन तख़्ती ते सभु कुझु लिखियो पियो हुयो। बादशाह उन तख़्तीअ खे पढ़ियो, उन्हनि जे नालनि खे पढ़ियो ऐं जॾहिं दकियानूस नाले बादशाह जे नाले खे पढ़ियो त उहो को ज़ालिम बादशाह हुयो। बादशाह पंहिंजे पोड़नि दरबारियुनि खां पुछियो त तव्हां दकियानूस नाले को बादशाह ॿुधो आहे? उन्हनि चयो हा, असांजा अबा ॾाॾा ॿुधाईंदा हुया त इन नाले जो को बादशाह थी गुज़रियो आहे जेको वॾो ज़ालिम हुयो ऐं उहो ईअं ईअं कंदो हुयो। हाणे बादशाह खे यकीन थी वियो त ही सच आहिनि। हाणे उन छा कयो जो ॻाल्हि ॿुधंदे ई उहो फौरन अल्लाह जे हुज़ूर सजदे में किरी पियो ऐं चयो त या अल्लाह, तुंहिंजा लख लख शुक्र जो तूं मुंहिंजी मदद फरमाई। हाणे जेके माण्हू क़यामत जो इनकार कनि पिया उहे इनकार न करे सघंदा। जेके इनकारी हुया उन सभिनी खे घुरायो, उन्हनि खे गॾु वठी उन्हनि जे यानी असहाब कफ जे तरफ़ हलण लॻो ऐं उन्हनि खे माजरा ॿुधाई त ॾिसो, पंहिंजी अखियुनि सां ॾिसो, अल्लाह 300 सालनि ताईं इन्हनि खे सुम्हारे रखियो। गार मथां खां खुलियल हुयो, बावजूद इन जे जो 300 सालनि में 100 दफ़ा तूफ़ान आया हूंदा, न उन्हनि जा कपड़ा मेरा थिया, न कपड़नि ते फींगूं लॻियूं, न उन्हनि जा बदन मेरा थिया, न मथां खां पाणी किरियो ऐं उहे बिल्कुलु सही सलामत रहिया। त उन चयो ए मुनकिरो, हाणे त होश में अचो, अल्लाह इन्हनि खे 300 साल सुम्हारे थो। 300 साल सुम्हारण खां पोइ अहिड़ी तरह जो उन जा कपड़ा बि मेरा न थिया आहिनि। उहो रब चाहे त मरण खां पोइ बि ज़िंदा करे सघे थो ऐं कंदो। हाणे उन्हनि माण्हुनि तौबा कई ऐं उन्हनि खे क़यामत ते यकीन अची वियो। जॾहिं उते पहुता त बाक़ी असहाब कफ खे ॾिठो त कुझु माण्हू अची रहिया आहिनि।
उन्हनि चयो लॻे थो यमिली खां पकड़िजी वियो ऐं ही बादशाह अचे थो ऐं असांखे सज़ा ॾींदो। जॾहिं उहे माण्हू वेझो आया त उन्हनि चयो असां तव्हांजा दुश्मन न आहियूं। हाणे ही सॼो वाक़ियो यमिली खां पंहिंजनि उन्हनि 6 साथियुनि खे ॿुधायो। उन्हनि जॾहिं ही ॿुधो त हिक रिवायत मुताबिक़ ही आहे त बादशाह उन्हनि खे चयो त तव्हां असां सां शहर हलो, असां तव्हांजी ख़िदमत वग़ैरह कंदासीं। उन्हनि चयो त न, असां हिते सही आहियूं। जेको रब 300 सालनि ताईं ईअं ई रखी सघे थो उहो आईंदा बि असांखे ईअं ई रखंदो। असां उन ते भरवसो कयूं था। कुझु माण्हुनि चयो उन्हनि जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त ओचितो उन्हनि ते निंड तारी थी वई ऐं उहे सतई ऐं उन्हनि जो कुतो बि उते ई सुम्ही पियो ऐं उन्हनि माण्हुनि इहो सम्झियो त इन्हनि जो इंतकाल थी वियो। जेतोणीकि उन्हनि अॻु वांगुरु उन्हनि जे अॻियां भित बणाई ऐं भित जे अॻियां हिकु मस्जिद बणाई ऐं हर साल उते ईंदा हुया, उन्हनि जो उर्स कंदा हुया, उन्हनि जी यादि मल्हाईंदा हुया, अल्लाह जी हमद ऐं सना कंदा हुया ऐं उर्स खां पोइ हलिया वेंदा हुया ऐं अॼु ताईं असहाब कहफ ऐं उन्हनि जो कुतो उन गार में